नाज़रीन, ओबावड़ो में करबला जे शहीदन जे 40 जे मौके ते मातमी जुलूस मरकज़ी हुसैनी इमाम बारगाह खां बरामद थियो, जॾहिं त अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मुज़फ़र चारण। जी मुज़फ़र। जी, उबाड़ो में भी करबला के शहीदन इमाम हसन अलैहिस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी याद में 40 जो मातमी जुलूस सैयद अलहर शाह जी अगवानी में बरामद थियो, जो गाज़ी अब्बास जा अलम खणी या हुसैन जूं सदाऊं ॾींदे मेन चौक ते पहुता, जिते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुख़्तलिफ़ रूटन को थींदो मिलाद चौक ते पहुचंदो, उते मजलिस अज़ा मुनक़द कई वई आहे। उन खां बाद जेका भी मुख़्तलिफ़ रूट हैं पीर बुखारी पलान इमाम आजने शाह को वापस थींदे लांगे रोड को थींदो वापसी हुसैन इमाम बारगाह में नार थींदो। अज़ादार सजा गॾ आहिनि, हर जगह ते सबीलूं न्याज़ लंगर जा इंतज़ाम कया विया आहिनि, सब इंतज़ामिया असां सां गॾु आहे। इंशाअल्लाह शाम जो जुलूस इख्तिताम पज़ीर थींदो हुसैन इमाम बारगाह में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही चेलम जो मरकज़ी जुलूस आहे, इहो असांजो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं संदसि सहाबा कराम जी जेकी अज़ीम क़ुर्बानी आहे करबला जे अंदरि, जंहिंजो दर्स इस्लाम जी बका, सरबुलंदी ऐं बाज़मीर गैरतमंद हर इंसान जो इहो अॼु आवाज़ आहे। मज़लूम करबला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेकी ही क़ुर्बानी आहे करबला के मैदान में, वह अज भी याद ताज़ा है। पूरे मुल्क जी हाँ असांजूं हिते भी मशी आज़ादारी मजालिस अज़ा जो सिलसिलो जारी है, जारी सारी रहंदो, पर इंतज़ामिया पूरे मुल्क अंदर किथे किथे आज़ादारन के रोकण की कोशिश कई है, उनकी असां पुरज़ोर लफ्ज़न में मज़म्मत कयूं था। छो तो ही आज़ादारी जेको जुलूस अज़ा है इहो कंहिं सियासी तंज़ीम या सियासी गिरोह के खिलाफ़ बि कढंदा आहियूं ऐं मजलिस बि पढ़ंदा आहियूं। हुसैन मिनी व अना मिलल हुसैन, हुसैन मूं मजा है मां हुसैन मां। मेन चौक ते मोहम्मदन पारां सीना ज़नी ऐं ज़ंजीर जो पुन मातम कयो वियो ऐं मौला करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम इमाम हसन अलैहिस्सलाम जे शान में नुआखानी कई वई ऐं मिलाद मुस्तफ़ा चौक ते मजलिस पुन अदा कई वई। बुखारी रोड लांगो रोड हाजना शाहजूरी लाल शहबाज ऐं पंहिंजे मुख़्तलिफ़ रवायती रस्तनि खां थींदे मरकज़ी हुसैनी इमाम बारगाह में महातमी जुलूस नहर थियो। तमाम सख़्त हुई, ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते रेंजर ऐं पुलिस जा जवान बीठल हुआ ऐं तलाशी करे जुलूस में माण्हुनि खे छॾियो पियो वञे। तालका अस्पताल उबाड़ो पारां मेडिकल कैंप ऐं एम्बुलेंस जो पुन बंदोबस्त कयो वियो हो। टाउन इंतज़ामिया पारां सफ़ाई जो इंतज़ाम बेहतर हुयो। शहरनि मरकज़ी कारोबार बंद करे जुलूस जे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते सबील जा कैंप कयूं वियूं। कैमरामैन अख्तियार सोलंकी सां गॾु मुज़फ़र चारण, आवाज़ TV उबाड़ो।